अॼु पाण सियासी कारकुननि समेत शागिर्दनि जे लाइ तरबियती कोर्स जे सिलसिले जी ॿीकड़ी तौरु इन ॻाल्हि ते बहस कंदासीं त क़ौमुनि ऐं क़ौमियतुनि में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे। क़ौमियतूं तारीख़ जे तसलसुल हेठि अॻिते हली कीअं हिकु क़ौम में ज़िम थी शामिल थी उन जी तश्कील कंदियूं आहिनि। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां अॻु भेनरुनि ऐं भाउरुनि खे गुज़ारिश कजे थी त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, असां जूं वीडियोज़ पंहिंजे साथियुनि ऐं दोस्तनि सां शेयर कंदा, जीअं असां जूं मालूमाती वीडियोज़ तसलसुल सां अव्हां ऐं अव्हां जे दोस्तनि ताईं पहुचंदियूं रहनि। त दोस्तो, पैदावारी ज़रियनि जी अवसर सां गॾु पैदावारी ज़रियनि जे तरक़ीअ सां गॾु समाजी रिश्ता पिणु तरक़ी कंदा ऐं बदिलजंदा रहिया आहिनि। जॾहिं पैदावारी क़ुवतुनि घणी तरक़ी कई ऐं धात जा औज़ार ठहण करे इंसान जूं पैदावारी सलाहियतूं वधी वयूं त इंसान पंहिंजे ज़रूरतुनि खां वधीक शयूं पैदा करणु लॻो। इन जो लाज़मी नतीजो इहो निकितो जो खपत खां हासिलात वधीक थियणु लॻी ऐं किन क़बीलनि जे अॻुवाणनि वटि इहा वाधू हासिलात जमा थियणु लॻी, जंहिं करे वधायल पैदावार या वधी वियल पैदावार जी ज़ख़ीरा अंदोज़ी थियणु लॻी। अहिड़ी तरह समाज में ज़ाती मिल्कियत जो बुनियादु पियो, गॾियल महिनत ऐं गॾियल इस्तेमाल जो तरीक़ो ख़तमु थी वियो। उन जी जॻह इनफ़रादी महिनत ऐं इनफ़रादी मुआविज़े वरिती ऐं इंसान जो इंसान हथां इस्तिहसाल थियणु शुरू थियो। अहिड़ी तरह क़दीम राजूणी निज़ाम ग़ुलामदारी समाज में तब्दील थी वियो। पैदावार ॿिनि शाख़ुनि यानी ज़राअत ऐं वापार में विरहाइजी वई ऐं शयूं वापार लाइ तयारु थियणु लॻियूं। तबक़ाती मुआशिरे पंहिंजा असर क़बीलनि ऐं क़बीलाई इतिहाद ते छॾणु शुरू कया। क़बीलनि खे पंहिंजी पैदावार वधाइणी पई ऐं हिननि खे कम जी बाक़ाइदे विरासत करणी पई। हाणे क़बीलनि जा माण्हू शयूं न सिर्फ़ु ज़ाती इस्तेमाल लाइ तयारु करणु लॻा, पर हाणे हू शयूं वापार ऐं ॿियनि क़बीलनि सां मटासता लाइ तयारु करणु लॻा। वापार हिकु क़बीले खां निकिरी मुख़्तलिफ़ क़बीलनि ताईं फैलिजी वियो, जंहिं करे हिकु मख़सूस जाग्राफ़ियाई ख़िते जे क़बीलनि जे विच में रिश्ता ऐं नाता वधणु लॻा ऐं मेल जूल थियण करे हू हिक ॿिए जे वधीक वेझो अचणु लॻा। मिल्कियत जी वाध ऐं ज़रूरतुनि क़बीलनि खे पंहिंजो धार वजूद क़ाइमु रखणु न ॾिनो, छो जो हर हिकु क़बीलो कंहिं न कंहिं इक़्तिसादियात, मुआशियात, हुनर ऐं कारीगरी में ख़ुदकफ़ील हो। इन करे ॿिए क़बीले खे उन जे मदद जी अशद ज़रूरत पई। क़बीला परे परे रहण बजाए ज़मीन जे हिकु मख़सूस टुकर ते हिक ॿिए जे वेझो रहाइश इख़्तियार करणु लॻा, जीअं हू ॿाहिरियनि हमले वारनि खे गॾिजी मुंहुं ॾेई सघनि ऐं हिक ॿिए जे तजुर्बनि ऐं हासिलातुनि मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। इन करे क़बीलनि जो इतिहाद वसी थी वियो। क़बीलनि जे विच में पैदा थियल मुआशी राब्तनि ऐं हिक इलाइक़े जे इश्तराक करे क़बीला पाण में घणे वक़्त ताईं फ़क़ति ख़ानदानी बुनियादनि ते राब्ता क़ाइमु रखी न सघिया ऐं खूनी रिश्तेदारीअ जे राब्ते जी जॻह ते इलाइक़ाई राब्ते ऐं वेझड़ाइप वरिती। इलाइक़ाई इश्तराक अहिड़नि माण्हुनि खे ॻंढणु शुरू कयो जेके पाण में फ़क़ति खून जे बुनियाद ते रिश्तेदार न हुआ।
अहिड़ी तरह वतन जो तसवर जनम वरितो ऐं इलाइक़ाई मुफ़ाद क़बीलाई मुफ़ादनि मथां ग़ालिब पवण लॻा। इंसानी समाज में रियासत जो ज़हूर थियो। इलाइक़ाई हुकूमतूं या बादशाहतूं क़बीलाई सरदारनि जी जाइ वालारनि लॻियूं। इलाइक़ाई इश्तराक मुआशी तरक़ीअ जे अमल में सभ खां घणो किरदारु अदा करणु शुरू कयो। जॾहिं मुख़्तलिफ़ क़बीला हिकु मख़सूस जाग्राफ़ियाई खिते अंदरि रहण लॻा त हू हिक ई खिते अंदरि पंहिंजूं धारदार ज़बानूं ऐं रस्मू रवाज जारी रखी न थे सघिया। इन करे अॻिते हली संदनि विच मां मुख़्तलिफ़ क़बीलाई ॿोलियुनि ऐं रस्म रवाजुनि जा फ़र्क़ ख़तमु थियण लॻा ऐं मंझंदि हिकु इज्तिमाही ॿोली ऐं सक़ाफ़त उभरण लॻी। अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ क़बीलनि जे हिकु गॾियल जाग्राफ़ियाई वतन ॿोली ऐं गॾियल सक़ाफ़त जे बुनियाद ते ग़ुलामदारी ऐं जागीरदारी समाज में इंसाननि जी हिकु नई क़िस्म जी बिरादरी क़ौमियत जनम वरितो जेका ख़ानदान ऐं क़बीले जे बरख़िलाफ़ खूनी रिश्तनि बदिरां गॾियल इलाइक़े ऐं सक़ाफ़त ते ॿधल हुई। हर इंसानी बिरादरीअ खे समाजी बुनियाद ते पंहिंजो हिकु ख़ासि तबक़ाती ढांचो हूंदो आहे। उन करे ग़ुलामदारी समाज जी क़ौमियत जा बुनियादी तबक़ा ग़ुलाम ऐं आका हुआ, जॾहिं त जागीरदाराना क़ौमियत ॾिसण में त घणनि तबक़नि में विरहायल पे नज़र आई, पर पोइ बि इन जे अंदरि बुनियादी तबक़ाती तज़ाद हारी ऐं जागीरदार जे विच में हुआ। क़ौमियत क़ौम जे भेट में माण्हुनि जी घणी मुस्तहकम बिरादरी कान हुई, छो जो ग़ुलामदारी ऐं जागीरदारी समाज तहत हिकु अहिड़े मुआशी बिरादरी तश्कील वठी न पई सघे जेका सॼे मुल्क ते छांयल हुजे। इन करे ई क़ौमियत इंसाननि जे विच में एतिरा वेझा ऐं गहरा लाॻापा पैदा न करे सघी जंहिं तहत पुराणा ख़ानदानी ऐं क़बीलाई असर ऐं निशान ख़तमु करे सघजनि। ग़ुलामदारी ऐं जागीरदारी समाज में वापारी मर्कज़नि ऐं जिन्स जी मटासटा महदूद ऐं मक़ामी नोयत जी हुई। इहा सॼे मुल्क ते कंट्रोल करे न पई सघी, जंहिं करे सियासी ऐं मुआशी इतिहाद गहरो ऐं मज़बूत न पए थी सघियो। समाज में क़ौमियत जो मुआशी इतिहाद सॼे मुल्क ते ॿधल न हुजण करे मुकमिल तरह क़बीलाई असर ख़तमु न करे सघियो। इन दौर में क़बाइली ॿोलीअ जी जॻह हिकु गॾियल या क़बाइली ॿोलियुनि जी जॻह हिकु गॾियल ज़बान वरिती, जंहिंजी रस्मुल ख़त शुरू थियण सां उन जो अदबी मयार क़ाइमु थियो ऐं उन चङी तरह तरक़ी कई। पोइ बि इन गॾियल ज़बान तां क़बीलाई ॿोलियुनि जा असर मुकमिल तौर ते ख़तमु थी न सघिया। मुल्क जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में इन जो लहजो ऐं रूप बदिलियल रहियो। क़बीलाई रीतुनि रस्मुनि गॾिजी हिकु गॾियल सक़ाफ़त खे जनमु ॾिनो जेका समाजी हालतुनि जे असर हेठि तबक़ाती सक़ाफ़त हुई ऐं इहा समाज जे मथिएं तबक़नि जी हालात ज़िंदगीअ जी अक्स हुई। इन गॾियल सक़ाफ़त ते बि क़दीम दौर जे ख़ानदाननि ऐं क़बीलनि जे रीतुनि रस्मुनि ऐं रवाजनि जो अक्स चिटीअ तरह नक्श थियल हो। इन खां सवाइ इन सक़ाफ़त ते ख़ासि इलाइक़ाई असर बि पिया, जंहिंजो ख़ासि सबबु क़बीलनि विच में मुआशी राब्तनि वधण करे इलाइक़े जे मुख़्तलिफ़ हिसनि में तालुकात वधण ऐं उतां जे रवासियुनि जो हिक ॿिए जे वेझो अचणु हो। असां पंहिंजे ईंदड़ लेक्चर सीरीज़ में क़ौम जे वजूद वठण बाबति साइंसी दलीलनि सां बहस कंदासीं
ऐं क़ौम बाबति क़ाइमु कयल मिड़नी ग़लति तस्वरनि खे रद्द करे क़ौम जो सही तस्वर पेश कंदासीं। दोस्त ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा। अवां जी महिरबानी।